गौसपुर मां खे आगाह कंदासीं। दुरानी महर वारे इलाइक़े में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। खे आगाह कयूं पिया दुरानी महर जे कचे में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। पुलिस केतिरनि ई ॾोहारनि जे थाकनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। खे आगाह कयूं पिया गौसपुर मां दुरानी महर वारे इलाइक़े में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। पुलिस ऐं ॾोहारनि जी फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहकाउ पखिड़िजी वियो आहे। खे आगाह कयूं पिया गौसपुर मां दुरानी महर जे कचे में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। फायरिंग जी ॾे वठि दौरान इलाइक़े में ॾहकाउ पखिड़ियल आहे। गौसपुर जे दुरानी महर जे कचे में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। फायरिंग जी ॾे वठि दौरान इलाइक़े में ॾहकाउ पखिड़ियल आहे। खे आगाह कयूं पिया गौसपुर मां नज़र अहम ख़बर बाबति पुलिस केतिरनि ई ॾोहारनि जी थाकनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। पुलिस ऐं ॾोहारनि जी फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहकाउ पखिड़िजी वियो आहे। गौसपुर मां खे आगाह कयूं पिया दुरानी महर जे कचे में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। पुलिस ऐं ॾोहारनि जी फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहकाउ पखिड़ियल आहे। खे गौसपुर मां आगाह कयूं पिया दुरानी महर जे कचे में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मुहिम बाजकाणी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी मुहिम आगाह कजो। जी वक्त बिल्कुल कश्मीर पुलिस जो रूपोश जवाबदारनि ऐं धारनि खिलाफ़ कचे जे दुरानी महर इलाइक़े में 8 खां वधीक धारनि जे गैंग्स खिलाफ़ ऑपरेशन जारी आहे। पुलिस ऐं धारनि जो हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस धारनि जा केतिरा ई थाक ड्राहे उन्हनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। इलाइक़े वासी ख़ौफ़ मां घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जॾहिं त इलाइक़े में कशीद वारी सूरत आहे। हिन वक़्तु जेके कचे जा घट घेरनि उहे बि बंदि कया विया आहिनि। SSP कश्मीर जो चवणु आहे त जेतिरे ताईं हिकु बि मुगवी रहियल हूंदो बाज़ियाब न थींदो ओतिरे ताईं जेके कचे में ऑपरेशन आहे उहो बि जारी रहंदो ऐं जेके घट घेरनि उहे बि बंदि रहंदा। जी वॾी महिरबानी मुहिम बाजकाणी तफ़सील ॾियण जे लाइ।